नाज़रीन लाइव न्यूज़ में अवांखे भली का रिपोर्ट शामिल कंदासीं। वगड़ मां ब्रेकिंग न्यूज़ आहे। नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि पारां धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। वगड़ मां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करियूं पिया। नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां धरणो हयो वियो आहे, जॾहिं त धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। वगड़े में नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां धरणो हयो वियो आहे। धरणे सबबि रोड ब्लॉक थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मोहम्मद बख्श टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी मोहम्मद बख्श, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी लाल बख्श मां वगड़नि खां तव्हांखे तफ़सील खां आगाह कंदो त वगड़ भरिसां ॻोठ मेवो ख़ान मुगेरी जे रवासी नौजवान इल्ताफ़ हुसैन मुगेरी 12 ॾींहं गुज़री विया, पर नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया, जंहिं सबबि मक़तूल नौजवान जे वारसनि ऐं मौजूद शख़्सियतनि मुगेरी बिरादरी जे मुख़्तलिफ़ पालनि जे मौजूद रईस ताहिर ख़ान मुगेरी, मीर मिठल ख़ान मुगेरी, मीर हुमायूं ख़ान मुगेरी, रईस सिकंदर ख़ान मुगेरी ऐं जेवा जे अॻवान अब्दुल हलीम शुटो, कारी मोहम्मद उस्मान मुगेरी, कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, सैयद गुलशाह दोपासी, गुलाम हुसैन मुगेरी, गुलाब खान वगण सिविल सोसाइटी जे अॻवाननि तरफ़ां लाड़काना कराची मेन इंडस हाईवे बाईपास ते पाल हणाए ऐं धरणो लॻायो वियो। धरणे सबबि सिंध बलोचिस्तान पंजाब खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जूं गाॾियुनि जी कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरनि जो मुतालबो हुयो त नौजवान जे क़त्ल में मलऊस असुली जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। 8 कलाक ताईं धरणो जारी रहियो, जंहिं बाद ज़िले जे हेडक्वार्टर DSP धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे 10 ॾींहंनि जी मोहलत वरिती त 10 ॾींहं जे अंदरि नौजवान जा कातिल गिरफ़्तार करे मोटरसाइकिल वापसि कई वेंदी, जंहिं बाद धरणो खोलियो वियो। जी ठीक है, वरी मेहरबानी मोहम्मद बख्श तफ़सील खां आगाह करण लाइ। नाज़रीन, मोहम्मद बख्श तफ़सील ॾिना असांखे। वगड़ भरिसां नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां धरणो हयो वियो आहे। नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां धरणो हयो वियो आहे।